पाकिस्तान मुस्लिम लीग नून के जनरल सेक्रेटरी अहसन इकबाल चयो आहे त पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट के प्लेटफॉर्म तां सब जमायतों मुल्क के मुआशी इस्तेहसाल की जंग विड़ी रहियूं आहिनि। पीडीएम हिन हुकूमत जो खात्मो ज़रूर आणींदो। अहसन इकबाल हैदराबाद में अॻूणे गवर्नर मोहम्मद ज़ुबैर मुफ्ता इस्माइल ऐं ॿियनि सां गॾु डिवीज़नल सदर अनवर सूमरो जी राइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हीअ हुकूमत कश्मीर की सौदागर आहे। 72 साल में मोदी कुछ न करे सघियो। गुज़िरियल 1.5 साल में मोदी कश्मीर के हड़प करे वियो आहे। हुन चयो त नून लीग सिंध के बेटन ते वफ़ाक़ के कब्ज़े की मज़म्मत करे थी। नाअहल हुकूमत के घर मोकिलण हाणे ज़रूरी थी वियो आहे। जेतिरी महांगाई पीटीआई हुकूमत कई आहे एतिरी अॻु कंहिं बि हुकूमत नाहे कई। 2 सालनि में अटो 34 रुपयनि खां 80 रुपया किलो ताईं पहुची वियो आहे। मुल्क जो आवाम नवाज़ शरीफ के दौर के याद करे रहियो आहे। अहसन इकबाल वधीक चयो त हू पाकिस्तान जा सिपाही आहिनि जिन पाकिस्तान ठाहियो। उन्हनि खे कंहिंजे सर्टिफिकेट की ज़रूरत नाहे। मुल्क जो आवाम जल्द सिलेक्टेड हुकूमत के घर भेड़ो करे जमहूरियत के बहाल कराइंदो। प्रेस कॉन्फ्रेंस में एमएनए खेलदास कोहिस्तानी, सैयद शाह मोहम्मद शाह, अनवर सूमरो, एडवोकेट रमेश गुप्ता ऐं ॿिया अॻवान मौजूद हुआ।